तबारक तआला सोचे हज़रत आदम अलैहिस्सलाम जो पुतलो तैयार करे तव्हां असां जहिड़े गुनाहगारनि खे रब तख़लीक़ कयो सभिनी जा रूह पैदा कया विया पोइ रब तबारक तआला असांखे मुज्तमाई तौर इज्तिमाई तौर नबी से पुछो इंसान हकीकत छा आहियूं नबी से फरमायो अल इंसान मजमुए कुल कायनात इंसान कुल कायनात जो मजमू आहे अल्लाह तो में नबी तो में दरिया तो में समुंड तो में कावड़ तो में मिठास तो में जन्नत तो में दोज़ख तो में हर शइ तुंहिंजे अंदर आहे तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब तबारक तआला मलाइकनि खे बनायो हुननि में नफ़्स न हो वरी जॾहिं जिननि खे पैदा कयई त वरी जिननि खे वरी कावड़ीन पैदा कयई त हुननि जे अंदरि कावड़ आई मलाइकनि में कावड़ कोन आई इंसान खे विच ते माबैन बनायई इन जे करे त इंसान जे अंदरि कावड़ गज़ब शहवत हाणे कावड़ गज़ब जिननि में बि हुयो मलाइकनि में बि हुयो वरी इंसान खे सब्र बि ॾिनई अक़ल सलीम बि ॾिनई विच ते पैदा कयई नबी साईं खां ताबीर पुछियो साहिबनि नबी से फरमायो इंसान अशरफुल मखलूकात तॾहिं आहे जॾहिं पंहिंजे नफ़्स गज़ब जे मथां पंहिंजे रूह खे गालिब करे ख़लक़ल इंसान की आसर तक़दीर इहो इंसान ज़ोर भले में भलो आहे अशरफुल मखलूकात आहे तमामु सुहिणो मक़बूल अहसन मां पैदा कयो आहे पर जेकॾहिं कावड़ ऐं गुस्सो जेकॾहिं रूह जे मथां गालिब आयो त इहो इंसान हाणे जेकॾहिं इंसान जो नफ़्स रूह ते गालिब आहे त इंसान जहन्नमी आहे जेकॾहिं रूह नफ़्स जे मथां गालिब आहे त उहो इंसान जन्नती आहे रूह जो तालुक अल्लाह जी ज़ात आहे नफ़्स जो तालुक शैतान सां आहे जेकी वॾी पैदा कयल अल्लाह जी आहे शैतान पैदा पाण कयई वरी असांखे उन खां बचण जी इस्लाह ॾिनई तलकीन कयई अकुल ॾिनई इल्मु ॾिनई नबियनि खे पैदा कयई त दुनिया में रही करे नफ़्स ज़ालिम खां बची करे उन मां ख़लासी हासिल करे जन खे ॾेखारे ताकि उहे राह ते हलनि हक़ीक़त ॾियो मौलानी मुश्किल कुशा फरमायो मन अर्फ़ नफ़्सहू फ़क़द अर्फ़ रब्बहू जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो उन अल्लाह जी ज़ात खे सुञातो अॻिते फर्ज़ कयूं अल्लाह जे पहुचण में घणी देर आहे मौलानी मुश्किल कुशा फरमायो अल्लाह जो प्यारो कानो ॿिनि मिंटनि में अल्लाह जी ज़ात वटि पहुचंदो आहे अर्ज़ कयूं सही इहा त ॻाल्हि ॾाढी सवली थी पई पर हाणे को तरीक़ो मिले मौला साईं फरमायो बचा हिकिड़ो क़दम नफ़्स ते ॿियो क़दम अर्श मौला ते नफ़्स पंहिंजे मथां क़दम रखो त अल्लाह जो अर्श अज़ीम तुंहिंजो फर्श थी वञे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह जी रुकावट मुहबत में जेका रुकावट आहे इहो नफ़्स आहे तॾहिं ज़रूरी थो फरमाए अल्लाह साईं शरीयत ॾिनी शरीयत ते अमल करण सां असांजे दिलि में हिकिड़ी ताक़त रूहानी का थींदी आहे जंहिं लाइ नबी साईं थो फरमाए दर्वेशनि खे असरात मेराज मोमिनीन निमाज़ में मोमिन जो मेराज आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो त अहिड़ीअ तरह दरवेश थो फरमाए शरीयत चीज़ अहिड़ी जेका थी मौला सां मिलाए जेको जंहिंखे मिलियो न आहे मौला उहो शरीयत ते न आहे शरीयत हर मुस्लमान जे लाइ वाजिब आहे दीन आहे जंहिं बि कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे मथां शरीयत लागू आहे शरीयत असांजी डिपार्टमेंट आहे शरीयत जो इनकार करणो न आहे शरीयत में रही करे प्रोमोशन हासिल करणी आहे उन मां आला हिसाब हासिल करणो आहे नफ़्स जा इख़लाक मज़मूमा ख़तम करे इख़लाक महमूदा पैदा करे अल्लाह जी ज़ात जो क़ुर्ब हासिल करणो आहे जंहिंजे करे चए थो अल्लाह जे मुहबत खां सवा ॿिए कंहिंसां मुहबत करणु शिरक कुफ़र आहे दरवेश थो फरमाए रब तबारक तआला ये मुतलक जो बंदो फरमाए अरे इश्क है इश्क इश्क करने वालों को मज़ाए वहदत का मिलता है अरे बंदा अगर इश्क सच्चा है तो बंदे को खुदा मिलता है नफ्स जो इश्क छॾे अल्लाह जो इश्क छॾे तो पोइ अल्लाह तोसां मिले मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो थोरो गुस्सा
घणी न आहे असांजा ॿार बि सभु खां चवंदा आहिनि अलाह वटि मिलंदो रहियासीं, मगर अलाह ने क़ुर में पढ़ो घुमायो आहे हिते मिलंदो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इन ॻाल्हि ते अचूं था, पोइ जॾहिं रब तबारक तआला फरमायो मां तव्हांखे बंदगी लाइ पैदा कयो आहे, इबादत जे लाइ, पोइ दरवेश थो फरमाए ज़िंदगी है बंदगी, बेबंदगी है गंदगी, गंदगी है शिरबंदगी। सॼी अलाह जी इबादत रुगो रुगो निमाज़ न आहे, इहो बि आहे मगर इन सां गॾु ॿिया हुकुम बि आहिनि। शरीयत में इस्लाम शरीयत जा 100 हुकुम आहिनि। 50 हुकुम नही अल मुनकर जो, 50 हुकुम अम्र बिल मारूफ जो। नही अल मुनकर जो हुकुम ज़ना न कर, चोरी न कर, गिला न कर, रुशवा न खा, जेरो न कर, फसाद न कर, गलनि जा हथ न खा, शराब न पी, व्याज न खा। इहे नही अल मुनकर जा हुकुम बि इहे मञणा आहिनि। उन सां गॾु इहा नही अम्र बिल मारूफ, निमाज़ पढ़, क़ुरान पढ़, ज़िक्र कर, सलात कर, अल्लाह वारनि जी सुबत इख्तियार कर ऐं पूरे जहान सां मोहबत कर। जेकॾहिं तूं अल्लाह वारो आहे, जे अल्लाह वारो आहे त अल्लाह जे मख़लूक सां मोहबत कर। जे तूं नबीअ जो आशिक़ आहे त नबी जे उम्मत सां मोहबत कर। जे दस्तगीर जो मुरीद आहे त उनजे मुरीद सां मोहबत कर। जे अली जो हुबदार आहे त अली जे हुबदार सां मोहबत कर। जे कंहिं अज़ीज़ सां तुंहिंजी मोहबत आहे त उनजे औलाद सां मोहबत कर। अल्लाह वारो ख़ुदि वहाबी आहे, अल्लाह वारा सां वहाबी आहियूं, सचा वहाबी, सचो वहाबी थे बाजा पेर जुबा। दरवेश थो फरमाए आया अज़ल खां शिताबी, आया अज़ल खां शिताबी, न अज़ाबी न लहाबी, चले फ़कीरो बुल ख़ैर आया असुल मां वहाबी। सुभान अल्लाह। अरे बाबा अल्लाह जो नालो वहाबी तो को थे, अल्लाह वारो को थे, असां हुनजा पेर चुमूं, पर जे अल्लाह वारो थियो त अल्लाह जे मख़लूक सां प्यार करे या ज़ुल्म करे। अल्लाह वारा अल्लाह जे मख़लूक सां मोहबत कंदा आहिनि, प्यार कंदा आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अहिड़ी तरह रब तबारक तआला असांजी तख़लीक़ कई, असांजे सभिनी हुकुमनि ते हलणो आहे। निमाज़ जे मुतालिक़ हर आयत में अक़ीम सलात, उन सां गॾु वातु ज़रद करी कयो, कसम खे उन ज़ात ज़ुजलाल इकराम जो आहे, जंहिं रब जे हथ में मुंहिंजी जान आहे। हे मुशरिक था फरमाई वियो आहे, फर्ज़ जो काथे मुशरिक आहे। त हाणे निमाज़ विस्तार ताड़ी मुबारक, अल्हम्दुलिल्लाह हुकुम सुठो आहे, पर उन बाबा ॿिया कम बि त करनि। मुस्लमान शरीयत जे अंदरि इलेक्शन हुजे या को फैसलो हुजे त अधु निस्फ़ 50 खां 51% वोट खणण जे तरीक़े सां थिए न। शरीयत में 150 ज़कात चक नबी के सलाम जनाज़ो ईंदो